नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठठो मां ख़बर ॾींदा आहियूं। ठठे शहर में म्यूनसिपल इंतजामिया जे गेट अॻियां मकानी इदारे जे मुलाजमन जो वर्कर यूनियन सदर अब्दुलस्तार कुरैशी ऐं जनरल सेक्रेटरी सैयद इनायत हुसैन शाह जी अॻवानी में बुनियादी हक़ न मिलण ऐं गैर मक़ामी माण्हू खे भर्ती करण वारे अमल ख़िलाफ़ सरापा एहतिजाज म्यूनसिपल ऑफिस मुकम्मल बंद। इन मौके ते अॻवाननि साफ़िन अॻियां एहतिजाज कंदे चयो त इन महांगाई दौर में म्यूनसिपल मुलाजिम पुरानी पगारुनि ते गुज़ारो करे रहिया आहिनि। अञा ताईं मुलाजिमनि खे बुनियादी सहूलियतूं न मिलियो आहिनि। जॾहिं त रिटायर मुलाजिम पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ दरबदर आहिनि त ॿिए पासे सिफारिशी कल्चर तहत 12 गैर मुक़ामी माण्हू खे ज्वाइनिंग ॾिनी पई वञे। हिननि हुकूमत सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मुलाज़िमनि जा मसइला फौरी हल कया वञनि। ॿी सूरत में हिननि ख़िलाफ़ वर्कर यूनियन पूरे ज़िले में एहतिजाजी सिलसिलो जारी कंदी। हिन मौके ते मुज़ाहिरनि वटि साबिक़ा चेयरमैन मुमताज़ चंड अची तफ़सील वरिता ऐं मुज़ाहिरनि में मास्क तक़सीम कया। जॾहिं त मुज़ाहिरनि में यूनियन अॻवाननि में फयाज़ मसीह मोहम्मद हनीफ समेत मुलाजिमन वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।